कानपुर सेहत खाते पारां खानपुर अस्पताल जे एमएस डॉक्टर कलीमुल्लाह शेख ऐं अस्पताल अमले जे 20 ॼणनि खां वधीक टाउन अमले जे 4 मुलाज़िमनि, टे कैदियुनि, हिकु हेड कांस्टेबल जा कोरोना जे लाइ नमूना वठी टेस्ट जे लाइ गंबट लेबॉर्ट्री अमाणिया विया आहिनि। उन सिलसिले में कोरोना वायरस जे हवाले सां तालका फोकल पर्सन डॉक्टर सज्जाद मुस्तफ़ा सेठार ऐं संदसि जी टीम मेंबर डॉक्टर ज़ुहैब शाह सिंधड़ी न्यूज़ खे ॿुधायो त शिकारपुर ज़िले में कोरोना जा मक़ामी केस वधण सबबि सिंध हुकूमत जे खयल क़दमनि ते अमल कंदे खानपुर तालके में बि कोरोना टेस्ट जो मरहलो तेज़ कयो वियो आहे। अस्पताल अमले, टाउन अमले समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल 30 ॼणनि जा नमूना वठी गंबट लेबॉर्ट्री टेस्ट लाइ अमाणिया विया आहिनि। रिपोर्ट बहादुर अली बोलड़ो, खानपुर।